الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ويستفتونك في النساء قل الله يفتيكم فيهن وما يتلى عليكم في الكتاب في يتامى النساء اللاتي لا تؤتونهن ما كتب لهن وترغبون أن تنكحوهن والمستضعفين من الولدان وأن تقوموا لليتامى بالقسط وما تفعلوا من خير فإن الله كان به عليما. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تواں اساں جے متھاں اणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला दीनदारनि में सभ खां वधीक जेको दीनदार आहे उन जी तारीफ़ बयान फरमाई त जेको माण्हू हर अमल शरीयत जे मुताबिक़ करे ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जो बि ताबेदार हुजे ऐं वॾी ॻाल्हि त मुख़लिस बि हुजे, हर कम में अल्लाह जी रज़ा मक़सूद हुजेसि, को रिया का पंहिंजी ज़रूरत ॾेखा वग़ैरह कुझु बि न हुजेसि, अल्लाह से फरमायो उन खां वधीक ॿियो केरु दीनदार थी सघे थो। पोइ इन्हनि आयतुनि जे बयानु करण खां पोइ अॼोकिन आयतुनि में औरतुनि जे मामलात जे मुतालिक़ ख़ुसूसन मीरास में उन्हनि जो हिसो केतिरो ऐं कीअं उन्हनि खे मिलणु घुरिजे उनखे बयानु कयो वियो। पोइ हिन आयत खां पहिरियां ई अल्लाह तबारक व तआला सूरत निसा जे शुरूआत में 2-3 नंबर आयत में 4-5-6 मुसलसल 4-5 आयतूं जेके आहिनि उन्हनि में इहे अहकाम बयानु करे छॾिया आहिनि, पर चूंकि उन वक़्तु जॾहिं क़ुरान पाक जा इहे अहकाम नाज़िल थिया हुआ तॾहिं उन वक़्तु मुसलमाननि खे इहो ख़्यालु हो त शायदि इहे आरज़ी आहिनि, औरतुनि जो हिसो मीरास में, यतीम छोकिरियुनि जो हिसो मीरास में, भेनरुनि ऐं घर वारनि जो हिसो इहो आरज़ी अॻिते हली करे ख़तमु थींदो, पर इहा उन्हनि जी भुल हुई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां वरी ॿीहर सुवाल कयूं, छो त पुराणे ज़माने में हिकिड़ी रस्म हुई त जेकॾहिं को वॾो मरी वेंदो हो त पोइ उन जी मिल्कियत जॾहिं विरहाईंदा त औरतुनि खे कोन ॾींदा ऐं पुटनि में बि उनखे ॾींदा जेको दुश्मन सां मुक़ाबले में बि विढ़ण जी सघ रखे, उनखे सिर्फ़ु मीरास में हिसो ॾींदा, बाक़ी ॿिए खे मीरास मां हिसो ॾींदा ई न। ऐं ॿियो त का छोकिरी यतीम हुजे, नंढड़ो ॿारु सग़ीर, पीउ उनजो मरी वञे त पुराणे ज़माने में उहा छोकिरी कंहिं न कंहिं जे हवाले कंदा त बाबा परवरिश हिन जी तूं कर, ॿारु आहे नंढड़ो, हिन जो पीउ बि मरी वियो आहे, हिन जी मिल्कियत बि सॼी हिन जी थींदी, पीउ जे मिल्कियत जी अकेले सिर्फ़ु मालिक थी पवंदी त पोइ हिन जी संभाल तूं कर। जेको यतीम न्याणीअ खे पालींदो परवरिश कंदो हो, अॻिते हली करे ॾिसंदो हो त उहा छोकिरी जेकॾहिं ख़ूबसूरत थी पवंदी त लालच करे उहा पाण निकाह रखंदो, छो त पुराणे ज़माने में अजनबियुनि खे बि ॿार मिलंदा त भाई हिनखे तूं वञी तात
पोइ उहा छोकिरी जेकॾहिं ख़ूबसूरत ज़ाहिर थी पवंदी वॾड़ी थींदी त पोइ निकाह में पाण वटि रखंदा हुआ छो त मिल्कियत बि हुनजी आहे निकाह मुंहिंजे मुंहिंजी त सॼी मिल्कियत मूं वटि ईंदी मक़सदु हुननि जो मिल्कियत फॿाइणो हुयो ऐं निकाह बि वरी तॾहिं जो ख़ूबसूरत हुजे पर जेकॾहिं ख़ूबसूरत न थींदी सादड़ी कोजड़ी मोचारड़ी हुजे त पोइ पाण निकाह न कंदा हुन सां पोइ ॿिया माण्हू चवंदा त भला मूंखे ॾे निकाह में मुंहिंजे पुट खे ॾे ॿिए कंहिंखे निकाह में बि न ॾींदा वाड़े वाह तोखे निकाह में ॾियां त वरी माना हिनजो हिसो मीरास हिनजी मिल्कियत बि तोखे ॾियां पाण बि नथो करी ॿियनि खे बि नथो ॾी त मीरास ॾियणु नथो चाहे मक़सदु इहो आहे पोइ इन्हनि जाहिलियत जे कुझु रस्मुनि खे ख़तमु करण जे लाइ ऐं कुझु मुस्लमाननि जो उन वक़्तु इहो ख़्यालु हो त सूरत निसा जे शुरूआत वारियूं आयतूं जेके यतीमनि जे माल जे मुतालिक़ अलाह ताला बयानु फ़रमायो जिन में फ़रमाई त यतीमनि खे पंहिंजो माल पूरो जो पूरो हवाले करे ॾियो ऐं उन्हनि जे माल में कंहिं बि क़िस्म जी रदो बदल न कयो जेसि ताईं परवरिश तव्हांजे ज़िमे आहे उहो सग़ीर ॿार आहिनि नंढड़ा आहिनि बेअकुल आहिनि बेसम्झ त उन्हनि जे मथां ख़र्चु कयो उन्हनि खे खारायो पीआरियो पाण न खाओ हा जे पाण बि ग़रीब हुजो त पोइ ओतिरो खाओ जेतिरी तव्हांखे ज़रूरत हुजे वरना त मिल्कियत सॼी उन्हनि जी आहे उनखे पंहिंजे हवाले करे ॾियो ऐं ख़ुसूसन हक़मार बि जेको जाहिलियत जे दौर खां वठी रस्म रवाज हलंदो ईंदो हो त यतीम छोकिरी ख़ूबसूरती हुजे निकाह करे ईंदा त पोइ उनखे हक़मार पूरो न ॾींदा खाई वेंदा हुनजो अलाह ताला फ़रमायो वातुन निसा सदक़ातिन निहला इनखे पंहिंजो हक़मार पूरो ॾियो फ़इन तिबन लकुम अन शयइन मिन्हु नफ़्सन फ़कुलूहु हनीअम मरिया पाण औरतूं जेकॾहिं हवाले करे ॾियनि तव्हांखे त बाबा इहो हक़मार मूंखे हाणे न खपे बसि हिकु लटो थी वियासीं कहिड़ो लेखो तुंहिंजी मिल्किया खपाए छॾ पोइ भले रव ते खाई वञे खपाए वञे माण्हू पर जेकॾहिं औरत राज़ी न आहे त हक़मार मां हिकिड़ो टको बि मर्द खे खाइण जी इजाज़त कान्हे का जेसि ताईं वरी यतीम ॿार बेअकुल आहे तेसि ताईं हुनखे पंहिंजी मिल्कियत हवाले बि न आहे करे ॾियणी छो त बेअकुल आहे बेसम्झ आहे बेकार तरीक़े सां इस्तेमालु कंदो नाकाम ईंदो मिल्कियत हुनजी ज़ाया थी वेंदी हाणे इहे आयतूं क़ुर पाक जूं पहिरियां नाज़िल थियल हुयूं इन्हनि अहकामनि खे मुस्लमाननि ईअं सम्झो त हे आरज़ी तौर ते आहे या मिटनि माइटनि खे बि जेका मिल्कियत मां मीरास मां हिसो ॾिनो वञे थो इहो आरज़ी तौर ते आहे कुझु ॾींहंनि खां पोइ इहो ख़तमु कयो वेंदो छो त उन्हनि जे नियत में इहा हुई न त हिननि यतीम छोकिरियुनि खे या औरतुनि खे हिसो ॾिबो ई न आहे वरी क़ुर पाक चयो त हिननि खे ॾियो त हिन सम्झो त आरज़ी तौर ते चयो वियो आहे ॾियो शायदि ख़तमु थी वेंदो हुकुम हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि अचे करे पुछण लॻा सुवाल करण लॻा साईं इन्हनि यतीम औरतुनि ऐं छोकिरियुनि जे बारे में क़ुर पाक जूं आयतूं त नाज़िल थी चुकियूं हुयूं हाणे भला अॼु काफ़ी वक़्तु गुज़रियो आहे उन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण खे बि हाणे साईं जन जो छा हुकुम आहे उहो हुकुम साॻियो ई बरक़रार आहे या साईं जन चवंदा त बसि कयो उन्हनि जे नियत में त इहा रखियल हुई त ठहियो थींदी त वरी अचे पुछूं जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सुवाल कयूं त यतीम छोकिरियुनि जो ऐं औरतुनि जो हक़मार ऐं उन्हनि जो पीउ माउ जे मिल्कियत मां मीरास हिसो घणो थींदो ॾिजे या उन ॻाल्हि खे ख़तमु कजे बसि क़ुर पाक जी हीअ आयत उन वक़्तु अलाह तबारक व तआला नाज़िल फ़रमाई अलाह ताला फ़रमायो त वयस्तफ़्तूनक फ़िन्निसा सोना नबी तोखां औरतुनि जे बारे में फ़तवा था पुछनि क़ुलिल्लाहु युफ़्तीकुम फ़ीहिन्न पोइ तूं चई न त अलाह ताला उन्हनि जे बारे में फ़तवा पहिरियां खां ई ॾेई छॾी आहे जेके सूरत निसा जूं पहिरियों आयतूं बयानु थी चुकियूं आहिनि वमा युतला अलैकुम फ़िल किताब फ़ी यतामन निसा इल्लाती ला तुतूनहुन्न मा कुतिबा लहुन्न अल्लाह जी फरमायो जेके तव्हां ते क़ुर पाक में यतीमनि औरतुनि जे बारे में आयतूं नाज़िल थी चुकियूं आहिनि इहे साॻियूं ॻाल्हियूं साॻा अहकाम आहिनि त हर हिकु औरत जो पंहिंजे पीउ जे मिल्कियत मां भाउ जे भेट में अधु आहे माना ॿ भेनर हिकिड़े भाउ जेतिरी मिल्कियत खणंदियूं या खणी हीअं चइजे त हिकिड़ो भाउ ॿिनि भेनरनि जेतिरी खणंदो या टी सूरत हीअं चइजे त हिकिड़ी भेण भाउ जे अधु हिसे जेतिरो खणंदी मक़सदु साॻियो आहे ला तुतूनहुन्न मा कुतिबा लहुन्न व तरग़बून अन तनकिहूहुन्न अल्लाह से फरमायो त तव्हां न ॾींदा हो न हिननि खे
जेको तव्हांजे मथां लाज़िम आहे हक़ मार तव्हां औरतुनि खे न ॾींदा आहियो न वतरग़बून अन तनकिहून ऐं ख़ूबसूरत थी पवंदी आहे छोकिरी यतीम त पोइ चाहींदा आहियो त निकाह बि पाण कयो पर वल मुस्तज़अफ़ीन मिनल विल्दान पर जेकॾहिं उहा छोकिरी या को ॿारु सग़ीर आहे नंढड़ो आहे त पोइ कोशिशि कंदा आहियो त इनखे पंहिंजे तहवील में वठी पाण परवरिश कयूं त मिल्कियत बि पाण फमायूं ऐं जे ख़ूबसूरत से त निकाह में बि पाण वटि रखूं जे बदसूरत निकिरी पए त ॿिए खे बि निकाह में न ॾियूं अल्लाह ताला फरमाए इहे सभु सूरतूं सभु आयतूं क़ुर पाक में नाज़िल थी चुकियूं आहिनि वन तक़ूमू लिल यतामा बिल क़िस्त इहा आयत में नाज़िल थी चुकी आहे त यतीमनि जो माल इंसाफ़ सां विरासत कयो तराज़ो इंसाफ़ सां क़ाइमु कयो आकाम साॻा ई आहिनि वमा तफ़अलू मिन ख़ैरिन फ़इन्न अल्लाह कान बिही अलीमा अल्लाह से फरमायो त जेको बि इहो भलाईअ जो कमु कंदो न अल्लाह ताला खे हुनजो सॼो इल्मु आहे इहे लफ़्ज़ एॾा वॾा अल्लाह ताला बयानु फरमाया छो त बाज़ारि कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे त मां अदल ऐं इंसाफ़ सां विरासत कई आहे पर नालो अदल ऐं इंसाफ़ जो हूंदो आहे अंदर में वॾो खोट थियलु हूंदो आहे बाज़ारि एतिराम ऐं बाज़ारि शरीयत जे कानून जी ताबेदारी पाबंदी चई वेंदी आहे पर हक़ीक़त में शरीयत जो उसूल इहो न हूंदो आहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं दुनिया में अॼुकल्ह बि मुरविज आहिनि जीअं मसलन को हिकिड़ो वॾड़ो मरी वियो उनजे मिल्कियत में वारिस चाहीनि भाइर भेनर घर वारी माना पुट अथसि न्याणियूं अथसि ऐं घर वारी अथसि पोइ हाणे औलाद में जेको वॾो हूंदो उहो मिल्कियत जो मेन हिसो जे कैश रक़म हुजे त सॼी गाइब करे छॾींदो बाक़ी जेका ज़मीन जाइदाद हूंदी घर हूंदो उनखे विरासत करे सभिनी खे हिकु जेतिरी शरीयत मुताबिक़ करे ॾींदो चवंदो त बाबा शरीयत मुताबिक़ फ़ैसिलो आहे अब हिन शरीयत जे मुताबिक़ फ़ैसिले करण में रोक पैसा बि त हुया न उहे बि विराइण पर उहे ज़ाहिर न कंदो या कंहिं जॻह ते का घर हूंदो या फैक्ट्री को दुकानु हूंदो उहो ज़ाहिर न कंदो उनखां सवाइ बाक़ी विराईंदो जेकॾहिं पुछ बि सही हो छो त इहो त बाबो मूंखे अकेले सिर ॾेई वियो हो न या चवंदो त इहो त मां पंहिंजे कमाईअ मां पाण वरितो हो न इहो बाबे जो कोन्हे बहानो करे ऐं वरी ॿुधाईंदो त मां शरीयत मुताबिक़ बि विरासत कई आहे पर हक़ीक़त जे नज़र सां ॾिसबो त शरीयत मुताबिक़ विरासत न हूंदी पोइ हाणे उन दौर जे मुस्लमाननि जेको सवाल कयो हुज़ूर सलातो सलाम जन खां हुननि जी मर्ज़ी हुई त शायदि विरासत में कुझु आकाम तब्दील थींदा अल्लाह ताला फरमाईंदो त हा अॻ में जेको असां तव्हांखे चयो त औरतुनि खे एतिरो एतिरो हिसो ॾियो हाणे उहो ख़तमु या उनखां बि थोरो ॾियो हिन जी मर्ज़ी खां कुझु हलकड़ाई थींदी या तरमीम थींदी तब्दीली थींदी कानून में इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वरी पुछा करणु आया पर अल्लाह ताला फरमायो आकाम साॻा ई त ॾिसो हितां ज़ाहिरी नज़र सां जॾहिं आयत खे ॾिठोसीं त इहा ॻाल्हि मालूम थिए थी त उन दौर जे मुस्लमाननि खे जेके हुकुम नवां नवां नाज़िल थी करे मिलिया मीरास जे मुतालिक़ उन्हनि जे बारे में बि हुननि खे गुमान हो त शायदि इहे आरज़ी मटिजी वेंदा पर क़ुर पाक जे गहरी नज़र सां आयत खे जॾहिं ॾिठोसीं तॾहिं मालूम थियो त क़ुर पाक जो को बि हुकुम आरज़ी कोन्हे हा अलबत कुझु अहकाम अहिड़ा हुया जीअं सूरत निसा में गुज़रियो आहे शराब इब्तिदा में हराम हो पोइ अल्लाह तबारक व ताला शराब इब्तिदा में ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह हलाल हो इब्तिदा में कारोबार बि थींदो हो खाई पीअंदा बि हुया वठंदा बि हुया इब्तिदा में हलाल हो पोइ शराब पी करे खाइण पीअण खां पोइ मस्तियूं करे पोइ बि निमाज़ मथे बीहंदा हिकिड़े दफ़े जो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कंहिं दावत खां पोइ शराब पीतल हुजे ऐं शराब उन वक़्तु हलाल हो ग़ालिबन हज़रत अबू अयूब अंसारी जी दावत हुई सभिनी साहबनि सगोरनि खाई पी करे पोयां शराब बि पीतो ऐं शराब जाइज़ हलाल बि हो पोयां निमाज़ जो टाइम थियो ग़ालिबन मग़रिब जो हज़रत अली साईं खे चयूं त निमाज़ तूं पढ़ाए उन निमाज़ जो पढ़ाई त कुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा ला अअबुदु मा तअबुदून में लफ़्ज़नि जी फेर पार थी वई भुलिजी पियो जंहिंजी माना उबती पई निकिरे उन वक़्तु क़ुर पाक जो इहे आयतूं नाज़िल थियूं या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा ईमान वारो
जॾहिं नशे जी हालत में हुजो त पोइ नमाज़ न पढ़ो, नशो लही वञेव त पोइ पढ़ो। तव्हां त सम्झो त सही त पढ़ूं छा था। त उन वक़्तु आहिस्ते आहिस्ते इहा आदत मुस्लमाननि खां कढणी हुई, शराब वारी, जेको शराब इंसान जे अकुल खे ढके पियो वञे। इहा आदत जो मुस्लमाननि खां कढणी हुई त पोइ आहिस्ते आहिस्ते अहकाम नाज़िल कया विया। पर चूंकि मीरास जे मुतालिक़ क़ुर पाक जी आयतुनि मां बि इहा ॻाल्हि मालूम थिए थी त औलाद में मिल्कियत जेका विरासत कबी आहे, पीउ जे मिल्कियत मां भाइरनि ऐं भेनरुनि खे जेको हिसो विराए ॾिबो आहे, उते लफ़्ज़ वल अक़रबून जो बि फरमायो वियो त वेझनि रिश्तेदारनि खे लिर्रिजालि नसीबुम मिम्मा तरकल वालिदानि वल अक़रबून वलिन्निसाइ नसीबुम मिम्मा तरकल वालिदानि वल अक़रबून मिम्मा क़ल्ल मिन्हु औ कसुर नसीबन मफ़रूदा। वेझनि माइटनि खे बि ॾियो, माना जंहिंजो तव्हांजे मिल्कियत में हिसो या हक़ कोन्हे पर ग़रीब आहे, विरासत वक़्तु उहो बचे वेहे थो त कुझु न कुझु हुनखे ॾेई छॾियो। जीअं मसलन अॼोके दौर में थींदो आहे, कणिक लहंदी आहे या अंब या केलो या खजूर लहंदी आहे त इहे वाफ़िर मिक़दार में लहंदा आहिनि, घणो मिक़दार उन्हनि जो हूंदो आहे। त पोइ उन वक़्तु मिट माइट ग़रीब मिसकिन यतीम ॿार थोरे नंढड़ा वॾड़ा ईंदा आहिनि घर में त असांखे बानो ॾियो। पोइ क़ुर पाक जे उसूल मुताबिक़ त उन्हनि खे मोटायो न, कुझु न कुझु ॾेई छॾींदा कयो। असां वटि त अमूमन हाणे हीअं थी वियो आहे त थ्रेशर लॻंदो आहे त ॿार नंढा अची बीहंदा आहिनि, पोइ बोरी ॿ उते ई ॿारनि में विराइजी वेंदी आहे, ॿ टे बुक उन्हनि खे ॾेई छॾींदा आहिनि, ॿ टे किलो। पर कॾहिं वरी हीअं बि हूंदो आहे त घर जॾहिं अन्न खणी अचिबो आहे त पोइ मिसकिन माइट बि ईंदा आहिनि घर में त तव्हांजो अन्न लथो आहे, कुझु बोरी बि असांखे बि ॾियो। क़ुर पाक बि फरमाए थो त जॾहिं तव्हांजी अहिड़े हिसाब सां मिल्कियत विरासत थिए त उन वक़्तु मिल्कियत मां बि कुझु न कुझु उन्हनि खे ॾेई छॾींदा कयो। वॾे जी मिल्कियत विरायो त हाणे इहो हिसो उन्हनि जे लाइ फ़र्ज़ु वाजिबु कोन्हे। जेकॾहिं मिल्कियत वाफ़िर मिक़दार में आहे ऐं हर कंहिंखे पंहिंजो हक़ मिलियो आहे, उन खां पोइ बि जेकॾहिं कुझु मिट माइट अचनि था उनखे ॾिजे थी त कस हिसेदारनि खे बि नथी लॻे त उहो ॾेई छॾिजे। पर जेकॾहिं ईअं कोन्हे, मिल्कियत थोरी आहे, हर कंहिंखे पंहिंजो हिसो ई मस मिलंदो, हर को हाजतमंद आहे, त पोइ उन वक़्तु मिटनि माइटनि खे ॾियणो फ़र्ज़ु वाजिबु कोन्हे। पर क़ुर पाक जे तालीम मुताबिक़ बहितर इहो आहे त कुझु न कुझु उन्हनि खे ॾेई छॾिजे, ॿियो न त भला मानीअ खां पोइ उनखे खाराए छॾिजे। आया जो न या खणी उनखे ख़र्च जेतिरा ज़रूरत जेतिरा हिकिड़े वेले जेतिरा ख़र्चे में 5 रुपया ॾेई छॾिजनि, जीअं ख़ुशि थी वञनि। ईअं न सम्झनि त हिननि खे ॾिस पंहिंजे पीउ माउ जे मिल्कियत में मिलियो, असांजे वरड़नि वटि कुझु बि कोन हुजे हा त असां बि खणी ईअं विरायूं आहे, पर कुझु ॾेई छॾिबो त अलाह से फरमाए थो तव्हांजे मिल्कियत में मां अञा वधीक इज़ाफ़ो कंदुसि, तव्हांजे मिल्कियत खे वधीक बरकत वारो बनाईंदुसि। हाणे क़ुर पाक जे आयतुनि खे जॾहिं पढ़ूं था त हिकिड़ो बहितरीन अंदाज़ मालूम थिए थो अल्लाह ताला जे ज़ात जो। आहिस्ते आहिस्ते तरबियत करे उन पुराणे ज़माने जे माण्हुनि खे जेके जाहिलियत जे दौर जे आदतुनि में पक्का पुख्ता छला आदतूं उन्हनि जूं हीअं हुयूं त मिल्कियत जॾहिं वॾड़नि जी विराईंदा हुआ, नियाणियुनि खे न ॾींदा, घर वारीअ खे बि न ॾींदा, भेनरुनि खे बि न ॾींदा, सिर्फ़ु ॿाहिरि मर्द खणंदा। मर्द बि उहे जेको जंग में पीउ माउ जे दुश्मन सां विढ़ण जो ताक़तवर मुक़ाबिलो करण जी सघ रखे उनखे ॾींदा। पोइ क़ुर पाक आहिस्ते 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 उनजी तरबियत कई त हिन आयत बि ॿुधायो त उहे साॻा ई अहकाम बरक़रार आहिनि, जेको जंहिंजो जेतिरो हिसो क़ुर पाक बयानु कयो आहे उनखे ओतिरो ई हिसो मिलणु घुरिजे। जंहिंमां वॾे में वॾो सबक़ु इहो मिले थो त जंहिं माण्हूअ में कंहिं बि क़िस्म जी का आदत पियल हुजे, फौरन उहा आदत इंसान मां कोन निकिरंदी जो हिकु ई वक़्तु हुनखे चइजे त न बसि हाणे ख़तमु। मसलन नशे जो आदी आहे, इहो नशो फौरन बंदि कयोसि त इहो बीमार थी मरे। आहिस्ते आहिस्ते मुतबादिल शयुनि ते उनखे हेराए करे नशो कढी वञिबो। ईअं हिकिड़ो माण्हू पुराणे ज़माने में चोरीअ जा आदी हुआ, शराब जा आदी हुआ, मिल्कियत में मीरास में हिसो खाइण जा आदी हुआ। आहिस्ते आहिस्ते क़ुर पाक तदरीजी तौर ते उनखे अहकामनि जी तरबियत ऐं तालीम ॾेई करे उनखे शरीयत जो पाबंद बनायो। त ही आयतूं वॾे में वॾो सबक़ु इहे थियूं ॾियनि त इंसान में जेके आदतूं हुजनि उहे आदतूं तकड़ियूं कोन वेंदियूं आहिनि, आहिस्ते आहिस्ते छॾे ज़रूरु पर आहिस्ते आहिस्ते कोशिशि कंदो अचे। जेकॾहिं कोशिशि न कंदो
पंहिंजो पाण खे सुधारण संवारण जी कोशिश न कंदो, गुनाह न छॾींदो, नाफ़रमानी छॾण जी कोशिश न कंदो, त पोइ हिकु ॾींहुं अलाह से फरमाए थो फ़इन अल्लाह कान बी अलीमा, मूंखे इल्मु आहे। कॾहिं वरी माण्हू ईअं हूंदो आहे त ज़ाहिर में पाण खे चवंदो आहे त मां सभु कुझु छॾे वियो ऐं अंदर में उहे सभु आदतूं हूंदियूं अथसि, के चोरीअ जूं, के शराब जूं, के ज़िना जूं, के पराए माल फबाइण जूं, के घणो कुझु ॻाल्हियूं अंदर में हूंदियूं अथसि। ज़ाहिर में चवंदो आहे त मां बाबा कुझु बि न, मां मस्जिद जो ककु थी वियो, मूं वटि हाणे उहे ॾोह न आहिनि, मां न कंदो आहियां, मां हाणे सभु नेक थी वियो, शरीफ़ थी वियो। अलाह से फरमाए थो फ़इन अल्लाह कान बी अलीमा, मूंखे सॼी ख़बर आहे तव्हां छा था कयो। इहो दड़को अलाह ताला अहिड़ो बयानु कयो आहे, इंसान जॾहिं हिन लफ़्ज़ ते गौर कंदो न त सम्झी वेंदो त माण्हुनि जे साम्हूं त मां पाण खे नेक थो सॾायां ऐं सही थो साबित करायां, हक़ीक़त में त मूंखे ख़बर आहे न त छा आहे। अलाह से फरमाए थो मूंखे बि ख़बर आहे त तोखे छा आहे। इहे लफ़्ज़ क़ुर पाक जा तालीम जे लाइ काफ़ी आहिनि, जेकर इंसान सचे दिलि सां क़ुर खे पढ़े ऐं सम्झे त। अल्लाह पाक तव्हां असांखे बि क़ुर पाक जे अहकामनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना